सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सरदार आसखा में सरदार आसखा में मशहूर दर अवां जो दर बयान हाणे घुरजने मन जो रुदर अवां जो सरदार आसखा में सरदार आसखा में तो वटे अचण सां आका नई जिंदगी मिले थी। तो वटे अचण सां आका नई जिंदगी मिले थी। असां आशिकन जी दिलड़ी मिठड़ा इएं मञे थी। दिल जा छॾे थो मेटे दिल जा छॾे थो मेटे दुख सो रदर अवां जो सरदार आसखा में सरदार आसखा में हर मरे ज़जी दवा आई पहुचण सां पार बेड़ा। हर मरे ज़जी दवा आई पहुचण सां पार बेड़ा। महबूब जे अंगण ते आहिनि मता प्या मेड़ा। इंशा अल्लाह ॾिसबो इंशा अल्लाह ॾिसबो ए हुज़ूर दर अवां जो सरदार आसखा में सरदार आसखा में बेकार ऐं बुरनि खे रंगड़ा हिते लगनि था। बेकार ऐं बुरनि खे रंगड़ा हिते लगनि था। करे दिल जा पूरा मक़सद साइल सभई अचनि था। रहमत सां आहे आका रहमत सां आहे आका भरपूर दर अवां जो सरदार आसखा में सरदार आसखा में मशहूर दर अवां जो दर बयान हाणे घुरजने मंज़ूर दर अवां जो सरदार आसखा में हिकिड़ो दफ़ो ॾिसनि जे हर वक्त से उञारा। हिकिड़ो दफ़ो ॾिसनि जे हर वक्त से उञारा। सघंदा न कंहिंखां विसरी मिठड़ा तुंहिंजा मुनारा। जे करे करम करी तूं जे करे करम करी तूं न आदो दर अवां जो सरदार आसखा में सरदार आसखा में
दिलदार पंहिंजे दर जो दरबान कर ठरे दिल, दिलदार पंहिंजे दर जो दरबान कर ठरे दिल। हिन जो खिए ते अहिड़ो एहसान कर ठरे दिल। ज़ाकिर चे दिल खे ॾींदो, ज़ाकिर चे दिल खे ॾींदो सुरूर दर अव्हां जो सरदार आसखा में, सरदार आसखा में मशहूर दर अव्हां जो दरब्यान हाणे घुरजनि मंज़ूर दर अव्हां जो सरदार आसखा में, सरदार आसखा में।